नादरीन नौशर फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो नौशरो फिरोज़ पारां पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी अगवान इनायत उमरानी ते MS लाड़काणो पारां करायल कूड़ी FIR ख़िलाफ़ शहीद भुट्टो जी आफ़ीस खां एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जो गश्त कंदा प्रेस क्लब अॻियां पहुता। मुज़ाहिरे जी अॻवानी कामरेड वज़ीर वगण, कुर्बान ट्रगड़, वॾेरो मोहम्मद ख़ान विस्तड़ो, वसीम डंगराज ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर वगण चयो त अफ़सोस आहे लाड़काणे जे न आयल इंतिज़ामिया पीपुल्स पार्टी जे विंगारू MS गुलज़ार तुन्यो इनायत उमरानी जी भाइटी खे नांग खाधो, जंहिंखे नांग ॾंगण जी इंजेक्शन न लॻाई। उहा न्याणी इस्पताल में तड़पी तड़पी नेठि गुज़ारे वई, पर ना आयल MS उनखे इंजेक्शन न लॻाई। जंहिं ते परउमन एहतजाज कयो त कमदार SSP PPA जे चवण ते FIR दाख़िल करे सुठो अमल न कयो आहे। फ़ौरन MS ख़िलाफ़ क़दम खणी FIR ख़तमु कई वञे।